नहीं हिन वक्त हिन टूर्नामेंट जा मेन ऑर्गेनाइज़र चीफ अहमद अली मलिक साहब सलाम। सब खां पहिरियां त अॼु जो हीउ जेको माहौल आहे, हीउ जेको नौजवाननि जो जोश ऐं जज़्बो आहे, इन बाबति तव्हां छा चवणु चाहींदा आहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सर हे जेके हर साल टूर्नामेंट लीग जेकी आहे यंग मलिक ताज जी मार्फत सां माना स्टार्ट थी वेंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह माना नौजवाननि जे लाइ हिकिड़ो जज़्बो ऐं उनजे लाइ मुंहिंजे एक्टिविटी में शामिलु थियण जे लाइ असांखे हिकिड़ो क़दम अॻिते रखंदमि। ऐं इहो लीग जेकी आहे नौजवान में हिकिड़ो माना पॉज़िटिव कमेंट्स आहे। मां जेके ॿी आदतियूं आहिनि उन खां परे पासे थी करे माना पॉज़िटिव कमेंट्स वारे पासे वञूं, पंहिंजे पाण खे बिज़ी कयूं ऐं पंहिंजो पाकिस्तान जो सिंध जो पंहिंजे इलाइक़े जो नालो रोशन करण जे लाइ इहो अहम किरदारु आहे। अक्सर मूं ॾिठो आहे त जिते बि सरहद जे आसपास में लीग थींदी आहे उनजा अवां स्पॉन्सर हूंदा हो। छा अवां वटि पैसा घणा आहिनि या अव्हांखे क्रिकेट जो शौक़ु आहे, छा वजह आहे? सर नौजवान जी मोहबत मूं सां गॾु आहे। नौजवान जी मोहबत आहे। बिल्कुलु बिल्कुलु। जेको नौजवान मुंहिंजो हिकिड़ो अक़ीदो आहे, जेको दोस्त या नौजवान मां वटि अचे थो ऐं मुंहिंजी को औकात न आहे, मुंहिंजी को ताक़त न आहे, ऐं रब काइनात मां ॾे मोकिले थो ऐं मां कोशिशि कंदो आहियां उनजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ जेको मां में गरीब में जेको ताक़त थी सघे थी मां उनजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ उनजे लाइ मां कमु कंदो आहियां। अवां सियासी समाजी अॻवान बि आहियो ऐं अक्सर जॾहिं बि मां इंटरव्यू कंदो आहियां अहिड़नि दोस्तनि खां त उनखे इहा ई गुज़ारिश कंदा आहियूं त सरहद में स्पोर्ट्स फैसिलिटीज़ न आहिनि, ख़ासि तौर ते हिन जेको पाण जंहिं हिन मेले में मौजूदु आहियूं क्रिकेट जे हवाले सां, इन बाबति तव्हां छा चवंदा? बिल्कुलु तव्हां सही चओ था ऐं तव्हांजो अक्सर मूंखे इहो क्वेश्चन हूंदो आहे ऐं मुंहिंजो अक्सर हिकिड़ो ई जवाबु हूंदो आहे। ॾिस न असां बिल्कुलु आहियूं, असांजो हिकिड़ो जीअं तव्हांजो हिकिड़ो कमु आहे माना आवाज़ु बुलंद करणु, अॻिते मैसेज ॾियनि, असांजो बि अॻिते मैसेज ॾियूं था ऐं थी सघे जेतिरी एप्लीकेशन असां अॻिते सिंध हुकूमत या लोकल गवर्नमेंट मोकिलियूं शायदि थी सघे कंहिं मोकिलियूं हूंदियूं, पर असां पोइ बि पंहिंजे दरनमो ऐं पंहिंजे गवर्नमेंट जो पूरो उमेद आहियूं हिकिड़ी इंशाल्लाह जाॻींदा इंशाल्लाह। अच्छा, आख़िर में अवां हीअ जेकी फाइनल हले पियो इनमें कहिड़ी टीम खे सपोर्ट कयो था या अव्हांजी पसंदीदा टीम कहिड़ी आहे? मुंहिंजे लाइ सभु पसंदि आहे। जेको खटींदो पंहिंजी महिनत सां पंहिंजे जदोजहद खटींदो ऐं जेको खटींदो उहो बि असांजो आहे, जेको हारींदो उहो बि असांजो आहे। नौजवान आहियूं। ऐं आख़िर में हीअ जेके बि नौजवान बीठा आहिनि या हिन वीडियो जे ज़रिए अव्हांखे जेके ॾिसनि पिया उन्हनि जे लाइ कोई मैसेज? मुंहिंजो हिकिड़ो ई मैसेज आहे नौजवान लाइ, पंहिंजे इलाइक़े जे लाइ, पंहिंजे सिंध जे लाइ कुझु करे ॾेखारियो ऐं पंहिंजो नालो रोशन कयो, पंहिंजे सिंध जे लाइ ऐं पंहिंजे इलाइक़े जो नालो रोशन कयो। थैंक यू सर, थैंक यू। मैंने हिन वक्त अंजुमन ताजरान सरहद जा जनरल सेक्रेटरी राणा राहत हसन साहब ऐं जेके अॼु हिन टूर्नामेंट जा महिमान बि आहिनि ऐं टीम जा स्पॉन्सर बि आहिनि, अचो हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभु खां पहिरियों तव्हांखे भलीकार चवंदा टूर्नामेंट जे फाइनल में अचण ते, ऐं उन सां गॾु गॾु अव्हां हीउ जेको एनवायरमेंट ॾिसो था, नौजवान जो जोश ऐं जज़्बो ॾिसो था, कीअं अव्हांखे महसूसु पियो थिए? सर बिल्कुलु इहो जोश जज़्बो ॾिसी करे असांखे पंहिंजो नंढपण जो वक़्तु यादि अचे थो ऐं इहो माहौल हुजणु खपे रांदियुनि वारो, जोश जज़्बे वारो, जंहिंमें जेको हेल्दी एक्टिविटीज़ हुजनि ऐं ॿार जेके आहिनि उहे माहौल जो जेको बिगाड़ थिए थो पियो उन खां बचनि। छा था सम्झो त जेके असां वटां क्रिकेट आहे या जेके बि रांदियूं आहिनि उहो असांजे नौजवाननि खे जेके बुरायूं आहिनि, बुराई वारा कम आहिनि, उन्हनि खां परे रखण में केतिरो रोल प्ले कनि था? बिल्कुलु जेकी आहे हेल्दी एक्टिविटी आहे, स्पोर्ट्स कहिड़ो बि हूंदो उहो जेको आहे ॿार खे बुराइयुनि खां बाक़ाइदा जेको आहे उनखे परे रखंदो, पाण बि उनजी जेको आहे बॉडी बि जेको आहे फिट रहंदी, मेंटली बि उनजी हेल्थ जेकी आहे सही रहंदी। ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसो नेगेटिव एक्टिविटीज़ में जेके ॿार वञनि था सभिनीनि खां अॻु में उहो जेको आहे न उनजो माइंड नेगेटिव थिए थो। स्पोर्ट्स में ऐं पंहिंजी स्टडीज़ में ॿार बिज़ी रहंदो त उनजो माइंड जेको आहे नेगेटिव न थींदो ऐं ऑटोमेटिकली उहो नेगेटिव एक्टिविटीज़ खां बचंदो। हमेशह हिते सभिनी सां जॾहिं बि मूं ॻाल्हायां थो पियो हिते सभिनि जो इहो ई हिकिड़ो मुतालबो आहे त हिते फैसिलिटीज़ न आहिनि, ख़ासि तौर ते ग्राउंड आहे क्रिकेट जे लाइ, इन बाबति तव्हां छा चवंदा? सर इन बाबति मौजूदा असांजो स्पोर्ट्स मिनिस्टर सरदार मोहम्मद शान महार साहब असांजे तक जो जेको आहे MP बि आहे, साईं जन खे 2013 खां वठी करे जेको आहे असां रिक्वेस्ट रखी हुईसीं। 2013 में साईं जो जेको पहिरियों सरहद जो जलसो हुयो उन में मां जेको आहे फर्स्ट डिमांड इहा कई हुई त हिते असांखे ग्राउंड आहे। उन खां पोइ जेको आहे 17-18 में बि जेको आहे असां हिकिड़ो दफ़ो वरी ॿीहर जेको आहे कोशिशि कईसीं, जंहिंमें साईं परवेज़ शाह उहे जेको आहे बैंक में आहिनि मैनेजर, उन्हनि सां गॾिजी करे बि असां जेको आहे हिकिड़ो दफ़ो कोशिशि कईसीं, साईं जन खे सर जे लाइ लोकेशन्स बि ॿुधायूंसीं, पर हिन महिल ते उन ते अमल न थियो आहे। असां वरी बि जेको आहे सरदार साहब खे रिक्वेस्ट कंदासीं त स्पोर्ट्स जा मिनिस्टर आहियो,
तव्हां जेको आहे खानगढ़ में खानपुर महर में जेको आहे हेॾो सुठो ग्राउंड ॾिनो आहे, हर जॻह ते ॾियो था, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ॾियो था, पर हीअ जेके सरहद में असांजो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ॾिनल आहे उहो असांजे जेको आहे हिन महिल ताईं जेको आहे 4-5 सालनि में कंहिं बि कमु न अची सघियो आहे। उते पियो पियो सामान जेको आहे उहो गाइब थी वियो आहे या ख़राबु थी वियो आहे। सो घटि में घटि जेको आहे ॿियो कुझु नथा करे सघो त हिकिड़ो जेको आहे 4 दीवारी कढाए करे ॿारनि खे खेॾण जे लाइ जेको आहे हिकिड़ो ग्राउंड ॾिनो वञे, जंहिंमें को फुटबॉल जी एक्टिविटी ऐं क्रिकेट जी एक्टिविटी थोरी थी सघे, और इहो जेको आहे एनवायरनमेंट जेको आहे इहो बहाल रहे ॿारनि जो जेको आहे हेल्दी।